दोस्तों नाला वञा असां वटि जाम आहिनि जेके असां अवां ताईं पहुचाईंदासीं ऐं ॻोठ बाहे जाम ख़ान ख़ासखेली जितां खां हाजी मोहम्मद ख़ासखेली यादि कयो, ज़ील पाक हैदराबाद खां ताज मोहम्मद सोलंगी, खमू जुणे खां लखारनो ऐं शाहिद अली जुणे जो वलीदाद, लुंड खां मुहकमुद्दीन ऐं मोहम्मद सिद्दीक लुंड, ॻोठ करीम बख्श कपरी खां एजाज़ अहमद ऐं एतज़ाज़ हसन कपरी, ॻोठ सोने खान चांडिया खां अब्दुल सत्तार ऐं अरबाब अली चांडियो, दादू खां हाफ़िज़ मोहम्मद यूनुस बबर, शहर अहमदपुर खां पपन नारेजो, ॻोठ पुनू खान पंवर खां रुस्तम पंवर, ख़ैरपुर मीरस खां फिदा खान नारेजो, काछे राजे गंढी खां हाजी खान ब्रह्माणी, फ़कीर तामिल खोसो ऐं मुख़्तियार खोसो, ॻोठ ग़ालिब ख़ैबर खां आफ्ताब अली ऐं महताब अली दर्स, पका चांग खां इमदाद अली चांग, ज़ामिल अली ऐं रिज़वान अली चांग ऐं दरगाह जोक शरीफ़ खां अब्दुल हुसैन जिसकाणी ऐं अता हुसैन जिसकाणी बि असांखे यादि कयो। ऐं हीअ अव्हां जा नाला हुआ जेके दोस्तो अॼु असां ताईं पहुता सुबुह जो 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं, ऐं असां उहे नाला अॼोके प्रोग्राम में शामिलु कयासीं ऐं हाणे शामिलु कंदासीं अॼोके प्रोग्राम में अॼोके प्रोग्राम तारनि भरी रात जी आख़िरी पेशकश। ही दर्द तो आखिर जी जलाए वींदो, या थोड़ी दर्द तो आखिर जी जलाए वींदो। मुखे मारे विझंदा, या थो अजाता रस्ता मुखे मारे विझंदा, या थो ही प्यार जो तूफ़ान जो तुझाए वींदो, या थो ही दर्द तो आखिर जी जलाए वींदो। पाछो मोर न मिलंदो, या थो तू पाछो ही पाछो मोर न मिलंदो, या थो ही रूह असांजो प्यास तिराए वींदो, या थो ही दर्द तो आखिर जीव जलाए वींदो। हाय दोस्तों, आयादली जी आवाज़ जे हिन पस मंज़र में असांजो जेको प्रोग्राम तारनि भरी रात हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो। अव्हांखे ॿुधायूं त अॼोके प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण लाइ असां सां गॾु असांजो स्टूडियो इंजीनियर हो हाजी मोहम्मद खोखर, प्रोग्राम जो प्रोड्यूसर जनाब मोहम्मद अली बांभण, मुआविन नजीबुल्ला शर ऐं अव्हांजो जेको मेज़बान अली गुनान समूह हाणे अव्हां खां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 11 वॻे अव्हां रेडियो पाकिस्तान तां ॿुधंदा ख़बरूं। असांखे ॾींदा इजाज़त, सदाईं सारे जग में लेकिन की न थे जातम, कोई धारूं धारो है दो दिल तड़पाए भी दो, या थो ही दर्द तो आखिर जी जलाए भी दो, या थो ही रोबित मुखे जोग वठाए वींदो, या थो ही दर्द तो आखिर जी जलाए वींदो।
रात के 11 बजे हैं। अस्सलाम वालेकुम। ये रेडियो पाकिस्तान है। इफरत खुर्शीद से खबर सुनिए।